हाँ दोस्तों, अॼु आहियूं असां जेकमबाद KTN जे ड्रामो पाप नगर सोप सीरियल रिकॉर्डिंग ते आहियूं। जंहिंमें तमामु सुठे या सुहिणा अदाकार हिसो वठी रहिया आहिनि, कमु करे रहिया आहिनि। ऐं जंहिंजो डायरेक्टर आहे मुमताज़ खासकेली, जावेद खारानी साहब, जंहिंजो राइटर आहे तमामु सुठो लेखक मोहम्मद हसन जामरी साहब। असां सां हिन वक़्तु सेट ते मौजूदु आहिनि हाजी लखमीर चाचड़, जेको असांजो तमामु सुठो एक्टर आहे ऐं हिन ड्रामे जो तमामु सुठो किरदारु करे रहियो आहे, हिकु वॾेरे जो। महिरबानी सर। तव्हां कुझु चवणु चाहींदव हिन ड्रामे जे बारे में? सर बिल्कुलु, असांजो ड्रामो ही असां लोकेशन ते बीठा आहियूं। हिन ड्रामे में पाप नगर ड्रामे में तमामु भले भले अदाकारनि कमु कयो आहे। असांजे दोस्त प्यारो पहिरीं मीर हसन बिरोई साहब ऐं नालो चवंदो ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, बिलावल खोखर आहे, अब्बास गुल आहे, नसरीन नाज़ आहे, भाभी नैना आहे, आबदा आहे, माना कंहिंजा नाला वठूं पर पूरी क्रीम कास्ट आहे। ऐं असांजे नादर भाउ तमामु बहितरीनु करे आहे। डायरेक्टर मुमताज़ खासकेली साहब तमामु महिनत सां कमु कराए रहियो आहे। हर माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते महिनत करे रहियो आहे। ऐं असांजो कैमरामैन आरफ चनो जेको ॾींहं राति असांजे मथां महिनत करे थो, उहो तमामु हिकिड़ी बहितरीन तरीक़े सां महिनत करे रहियो आहे। महिरबानी महिरबानी महिरबानी। इहो हुयो असांजो हाजी लखमीर चाचड़, जंहिं पंहिंजो जेको आहे ड्रामे जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं। तमामु सुठी कास्ट आहे, जेके दोस्त कमु करे रहिया आहिनि। हिन हीउ दोस्त बि असांजो हिकु नओं आयो आहे, कमु करे पियो। ऐं हेॾां असांजो डायरेक्टर साहबु हे परियां बीठो आहे, मुमताज़ खासकेली। ऐं हेॾां ही असांजे कमदार ऐं किरदार में आहे भाऊ याकूब, जेको हाणे ड्रामे में इन थियो आहे। याकूब बुरोड़ो साहबु। छा था चवणु चाहियो तव्हां ड्रामे जे बारे में? तव्हांखे कीअं मज़ो अची रहियो आहे, कीअं जेको आहे, छा ख़्यालात आहिनि? ज़बरदस्त साईं। जॾहिं जेको त हिन जी रिहर्सल हले पई त असां अधे मंता तॾहिं त काफ़ी कॉलूं कयोसीं। यकीन कयो त एॾी त दिलि ख़ुशि थिए पई जॾहिं कास्टिंग ॿुधमि। ऐं जेको आहे त सम्झि हिते उहो त असांजो भाउ माण्हू आहे। जेके बि असांजा दोस्तनि मां पहिरियां बि ॾिठल आहिनि, हाणे असांखे एतिरो त मज़ो अचे थो। मां पहिरियों दफ़ो आयो आहियां। बाक़ाइदे जीअं न को कंहिंखे ईद जी ख़ुशी थिए या वरी कंहिंखे को सिकी लधो पुटु ॼाए, अहिड़ी ख़ुशी थी आहे। इंशाअल्लाह ताला मूंखे पूरी उमेदु आहे। जेके हिते मां महिनत ॾिसां थो, जेके आसित कनि था, जेको डायरेक्टर करे थो, जेको कैमरामैन करे थो, त वाह वाह। बसि बराबरि असां छा था चई सघूं, अनकरी बि तव्हांजे साम्हूं ईंदासीं। वॾी महिरबानी महिरबानी महिरबानी। याकूब ही कमदार ऐं किरदारु करे। ऐं असांजे असिस्टेंट डायरेक्टर ही हेॾां असांजो मुनवर रिंद साहबु, जेको किरदारु बि करे रहियो आहे ऐं असिस्टेंट डायरेक्टर बि आहे हिन ड्रामे जो पाप नगर जो। तव्हां छा था चवणु चाहियो भाऊ ड्रामे जे बारे में? सर सभ खां पहिरियों त मोहम्मद हसन जामरी साहब जी हिकु बहितरीनु स्टोरी आहे, जंहिंमें हिन समाज जूं तमामु बुरायूं हुन ज़ाहिर कयूं आहिनि ऐं हिकु मैसेज आहे। ॿियो त हिन ड्रामे जा जेके डायरेक्टर आहिनि जावेद खारानी साहब ऐं असांजो सीनियर डायरेक्टर मुमताज़ खासकेल साहब जी तमामु घणी महिनत आहे। ॿियो हाजी लखमीर ऐं जेको मीर हसन बिरोई असांखे हिते लोकेशन अरेंजमेंट करणी आहे, तमामु बहितरीनु। ऐं कैमरामैन आरिफ चनो त माशाल्लाह पूरी सिंध जो बहितरीनु कैमरामैन आहे। उन सां गॾु हिकु टीम वर्क आहे, हिकु असांजो अहिड़ो माहौल आहे ॼण की घर जो माहौल आहे। सभु गॾिजी सॼी हिकु का सुठी इवेंट लाइ, कंहिं सुठे ड्रामे लाइ महिनत करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह इहो ड्रामो तव्हां ॾिसंदव ऐं सिंध जो या सिंधी मीडिया जो हे बहितरीनु ड्रामो थींदो। इंशाअल्लाह वधीक तव्हां ॾिसी असांखे ज़रूरु व्यूज़ ॾिजो। बिल्कुलु बिल्कुलु। हीउ ड्रामो तमामु सुठी महिनत सां ठही रहियो आहे। पाप नगर हिकु तमामु सॉफ्ट सीरियल आहे, जंहिंमें तमामु दोस्त पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। हीअ असांजे दोस्त कासिम चांडियो, जेको बोरची जो बि कमु करे थो ऐं असां सां किरदारु बि करे रहियो आहे। तव्हांखे वठी था हलूं। असां जेको आहे सो डायरेक्टर आहे असांजे ड्रामे जो मुमताज़ खासकेली साहब। वॾी महिरबानी सर, ॾाढो साहब वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। थोरो मथे कयो कैमरा, अञा मथे कंदो त महिरबानी थींदी। तव्हां ड्रामे बारे मुतलिक़ पाप नगर ड्रामो तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे? तमामु बहितरीनु ड्रामो आहे या असांजी तरफ़ां त तमामु बहितरीनु हिकिड़ी महिनत करे रहिया आहियूं। पर वधीक नाज़रीन ॾिसंदड़ या तव्हां जेके दोस्त आर्टिस्ट कमु कयो पिया, तव्हां पंहिंजी राय को आगाह कंदा। हीअ असांजो ड्रामो KTN ते हलंदो ऐं तमामु जल्द इंशाअल्लाह हलंदो। ड्रामे जा टीज़र्स KTN ते हलनि था पिया, प्रमोशन हले थो ऐं अला कंदो। असांजो पूरो उमेदु आहियूं त इंशाअल्लाह असांजो ड्रामो ॾिसंदड़नि खे तमामु घणो वणंदो। बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी महिरबानी। तव्हां टाइम कोन नथा ॾियूं, दोस्त पंहिंजे कम में मसरूफ़ लॻा पिया आहिनि ऐं ड्रामे जेको आहे रिकॉर्डिंग हवाले सां लोकेशन जा मसइला हूंदा आहिनि ऐं जेको आहे सो दोस्तनि जा जेको आहे काफ़ी माना मसइला आहिनि। हीअ असांजे दोस्त सदात कोट जो जेको आहे ज़ुबैर सीलरो असां सां गॾु कमु करे रहियो आहे हिन ड्रामे में पाप नगर में। त कीअं उहो कम में तव्हांखे मज़ो अची रहियो आहे? कीअं जेको आहे? हा, सुठो मज़ो अची वियो आहे, सुठो कमु कयो आहे।
माशाल्लाह महिरबानी दोस्तनि जी ॾिसंदड़नि जी हेॾा ई दोस्त नौजवान हेॾा जकमाबाद जो आहे हीअ बि असां कमु करे रहियो आहे ड्रामे में ऐं असांजे कैमरामैन अलाए किथे आहे ज़ाहिर न आहे असांजे कैमरामैन खां कुझु व्यूज़ वठणु चाहींदासीं असिस्टेंट असांजे कैमरामैन अताला जेको आहे अदा कीअं तव्हांखे ड्रामे में कमु करणु मज़ो अची रहियो आहे कीअं जेको आहे तकलीफ़ का शइ ईअं न दोस्त तमामु पुरो में लॻा पिया आहिनि असांजे कैमरामैन ख़बर न आहे अलाए किथे आहे हिन ड्रामे जो आरिफ चनो साहिबु असां मिली वियो आरिफ चनो साहिबु त असांखे मिली वियो आहे कैमरामैन असांजे हिन ड्रामे जो जेको आहे पापनगर जो आरिफ चनो अदा आरिफ भाउ तव्हां ड्रामे जे बारे में छा था चओ ऐं तव्हांखे ड्रामे में कमु कंदे कीअं मज़ो अची रहियो आहे या छा जेको आहे सो कहिड़ा जेको आहे सो मसाला दरपेश अची रहिया आहिनि ऐं ड्रामे जो कमु कीअं थी रहियो आहे ड्रामो सुठो आहे स्टोरी भली अथसि ऐं कास्ट भली अथसि लोकेशनूं बि भलियूं आहिनि ऐं असां सभु गॾिजी सॼी महिनत कयूं था पिया माण्हुनि खे वणंदो पंहिंजा परावा पथर दुनिया टाइप आहे ॾिसंदड़नि खे पसंदि ईंदो ऐं घणे क़दुरु एक्शन ड्रामो आहे माण्हू ॾिसनि ई एक्शन था कहाणी बि अथसि स्टोरी बि अथसि जुमला बि भला बिल्कुलु अथसि ड्रामे में एक्शन बि आहे ऐं जेको आहे सो रोमांस बि आहे तमामु सुठो कमु थी रहियो आहे हीअ आरिफ चनो हुयो जंहिं पंहिंजा ख़्यालात जेको आहे पेश कया हिन ड्रामे मुतालिक़ जेको आहे वॾी महिरबानी